नाज़रीन, हैदराबाद में फटाकनि जे गोदाम में ज़ोरदार धमाको थियो आहे। ज़ोरदार धमाके सबबि इलाइक़े में ख़ौफ़ रास पखिड़िजी वियो आहे। इन हवाले सां आस सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लतीफ़ाबाद थाने जे 20 सेक्शन वारी हद आहे। लगारी ॻोठ भरिसां दरिया किनारे वटि ॿुधाए पियो वञे त फैक्ट्री या गोदाम आहे जंहिंमें ओचितो ज़ोरदार धमाको थियो आहे। ज़ोरदार धमाके सबबि जेको आहे इलाइक़े में ख़ौफ़रास फैलिजी वियो ऐं भरपासे जी जेके इमारतूं हुयूं उन्हनि जा केतिरनि इमारतुनि जा जेके शीशा पिणु टुटा आहिनि। पुलिस ज़रियनि हिन वक़्त ताईं 2 ॼणनि जे फौत थियण ऐं 4 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जो तस्दीक कई आहे। रेस्क्यू 1122 ऐं ईदी समेत पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला उते पहुता आहिनि। बाहि विसाइण वारो जेको कमु आहे उहो हिन वक़्तु शुरू कयो वियो आहे ऐं जेके ज़ख़्मी ऐं फौती आहिनि उन्हनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो पियो वञे। शुरूआती तौर ते पुलिस इहा तस्दीक कई आहे त हिन वक़्तु ताईं 2 ॼणा फौत थिया आहिनि जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जी सलीम अला, महिरबानी अव्हां जी।